नाज़िर में ख़ास ज़िले ख़ास तौर ते मीरवा गोरचाणी में अंब लही विया आहिनि। अंबनि जे बाग़नि में कम कंदड़ पोरत पंहिंजनि धंधनि सां लॻी विया आहिनि। जॾहिं त ताज़ो आयल तूफ़ान बाग़नि जे ठेकेदारनि ऐं ज़मींदारनि खे कापारी धक रसायो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था ज़फ़र नूहानी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, आऊं तव्हांखे ॿुधायां त मीरपुर खास ज़िलो जेको अंबनि जो शहर सॼो वञे थो। मीरपुर खास ज़िले में ख़ासि करे तालुके शुजाबाद में अंबनि जा वॾे में वॾा बाग़ आहिनि, जंहिंमें काछेलो फार्म, मीर फार्म, सेठ अजय सेठ आनंद फार्म, रईस शाहनवाज़ नवाणी फार्म। उन्हनि में काछेलो फार्म जो मालिक मोहम्मद रफ़ी काछेलो जेको ॾेह तोड़े परॾेह में किंग ऑफ दी मैंगो जे नाले सां सॼो वञे थो। बाग़नि में काफ़ी ग़रीब मिसकिन माण्हू जे चुल्ह ॿरण जो ज़रियो आहिनि। ख़ासि करे मुल्तान जा ग़रीब हिननि बाग़नि में मज़दूरी करे पंहिंजे घरनि जो चुल्ह ॿारींदा आहिनि। अचो त हिन बाग़ जे मालिकनि, ठेकेदारनि ऐं बाग़ ते मज़दूरी कंदड़ मज़दूर तबिके सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन वधीक छा चवणु आहे। हींअर असांजो माल वञे पियो एक्सपोर्ट जे हिसाब सां ऐं ज़िमीदारी लेवल जे हिसाब सां असांखे उहो रेट कोन पियो मिले जेको रेट मतिलबु मिलजणु घुरिजे। अख़राजात डबल आहिनि, ठीकु आहे, अख़राजात डबल आहिनि ऐं उन हिसाब सां रेट कोन पियो मिले ऐं एक्सपोर्ट बि लेट शुरू थियो आहे। इन जे करे वापारी तबिको ऐं प्लस में ज़िमीदार जेको आहे एवरेज कोन पई अचे उहा, ऐं अख़राजात जाम आहिनि, नुक़सान पिया कनि साईं। जेका शइ 10 रुपए जी आहे उहा हींअर 20 रुपए जी मिले पई। अख़राजात तमामु डबल आहिनि। मज़दूरनि समेत अगरि हिकिड़ी गाॾी अगरि 1000 पेटी जी आहे उन ते पहिरियां ख़र्च अगरि ₹1 हो त हींअर मतिलबु ₹2 लख आहे। अॻियां मंडी ऐं एक्सपोर्टर उहो असांखे रेट कोन पिया ॾियनि जेको असांजो मार्जन निकिरे। जेको हिन वक़्तु असांजो 7-8 करोड़ में बाग़ जेको वेंदो हो 450 एकड़ ते मुस्तहिक़ आहे। जेको हिन वक़्तु असांजी पॉल्यूशन उहा रही आहे जेको 4.5 करोड़ 5 करोड़ पे नथो वञी सघे ऐं बरसातनि जे करे ही तमामु भारी नुक़सानु पियो आहे जेतिरो केतिरी असांजो किरी चुकी आहे। ऐं हुनजे करे को ठेकेदार सभु जेको आहे उहा नथा ॾियनि। 400 रुपया कटो असांजो हिन वक़्तु वञे पियो जेको सुल्तानाबाद, जेको हिन वक़्तु 400 रुपया कटो पियो वञे। असांखे भारी नुक़सानु आहे। तमामु सेठ साहब खे इहो नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो। बाग़नि जो हिकिड़ो शहर सॼो वञे थो। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाग़नि जा वॾा वॾा वण आहिनि ऐं हिते बाग़नि जे करे माण्हुनि खे तमामु घणो प्रॉफिट थिए थो। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अचनि था जिन जो रोज़गार जो ज़रियो बि इन बाग़नि में आहे। हिते अंब, चकू ऐं ॼमूं मुख़्तलिफ़ क़िस्म जा बाग़ आहिनि, पर सिंधड़ी अंबनि जे बाग़ जो जेको आहे सो ढाकी पंहिंजो आहे, जंहिंमें जे ख़ासि तौर ते अनवर अटोल आहे, सिंधड़ी आहे ऐं दशहरी आहे, सोनेरो आहे, कारी सिरोली आहे। काफ़ी सारी वैरायटियूं आहिनि जेके मुल्क तोड़ो ॾेह तोड़े परॾेह में मशहूरु आहिनि ऐं असांखे ख़ुशी थिए थी। अंबनि जो बाग़ आहे, इन जो मसइलो इहो आहे त बाग़ हींअर जीअं बरसातूं पयूं हुयूं उन खां पोइ काफ़ी बाग़ ख़तमु थी विया आहिनि ऐं काफ़ी जॻह आहिनि उन खां पोइ कुझु उन्हनि जा वण बि सड़ी विया आहिनि। उन खां पोइ जीअं ठेकेदार आया आहिनि, काफ़ी ठेकेदार त बाग़ छॾे हलिया विया आहिनि ऐं कुझु त उहो कुझु संभालनि पिया, पर हींअर जीअं लॉकडाउन थियो जेके हीअ मामला रहिया पिया आहिनि इन में तमामु बाग़ वारा वीचारा परेशान आहिनि ऐं उन्हनि जा हालात जेके तमामु हींअर तंग आहिनि। जेको पहिरीं रेट पे मिलियो पर साल जेको रेट मिलियो उहो हिन रेट कोन्हे ऐं इन जे करे जेको सो असां इहो जेको वधीक हुई, हाणे वरी माल में कुझु घटिजी वियो आहे। कुझु कोरोना जे करे मंदी आहे, माल घटि में बि कान्हे पियो, इन जे करे सेल में बि फ़र्क़ु पइजी वियो आहे। इलाही फ़र्क़ु थी वियो आहे सेल में बि ऐं मज़दूरी में बि इलाही फ़र्क़ु थी वियो। मज़दूरी अॻे खां घटिजी वई आहे, पहिरीं मज़दूरी वधीक हुई। कैमरामैन हरेश बाज़गाणी सां गॾु मुज़फ़र नवाणी, मेहरान टीवी।